यार ॾिसो न पगार वधाइण लाइ घोट थियनि था असांजे ॿार साल दुश्वारी गर्मीअ जी मोकल जेतिरियूं करे गर्मीअ जी मोकल सां टे खां 4 महीना यार मां त चवां थो मेरे साल अड़े तव्हां कहिड़े क़िस्म जा उस्ताद आहियो जो शागिर्दनि खे पढ़ाइण बदिरां ॿाहिरि वेही कचहरियूं पिया कयो ऐं दूध पती चांहियूं पिया पियो। लॻे थो त तव्हांजा ॿार हिन स्कूल में नथा पढ़नि। ॿोड़े खे साड़ त तॾहिं ते आहे जॾहिं बिस्कुट बि खाऊं आहे चांहि में ॿोड़े। तालीम खाते जे वज़ीरनि जा ॿार सरकारी स्कूल में कोन था पढ़नि त असां पंहिंजा ॿार सरकारी स्कूल में छो पढ़ायूं? एतिरो बेवकूफ़ सम्झो अथई छा? असांजा ॿार बाबा महांगे प्राइवेट स्कूलनि में पढ़ंदा आहिनि। ही हारियुनि ऐं मज़दूरनि जा ॿार आहिनि, इहे ईअं ई पढ़ंदा, तूं परेशान न थी। अड़े ॿार अमीरनि जा हुजनि या ॿुहारीदार भंगीअ जा, बहितर तालीम कराइण हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। पाण खे आसमानी मखलूक छो था सम्झो? हल बाबा हल, असांखे मीटिंग करण ॾे, असांजी तमामु अहम मीटिंग आहे। अड़े असांजे ज़माने में उस्ताद स्कूलनि जो वक़्तु ख़तम थियण खां पोइ बि मिसकीन हारियुनि ऐं मज़दूरनि जे औलाद खे संदन घर वञी मुफ़्त में ट्यूशन पढ़ाईंदा हुआ। तव्हां ट्यूशन त परे परे स्कूल जे टाइम में मिसकीन ॿारनि खे पढ़ाइण बदिरां ज़ाती कचहरियूं पिया वेठा कयो ऐं वरी हुन ते बि फ़खुर पिया कयो त तव्हांजा ॿार प्राइवेट ऐं महांगनि स्कूलनि में पिया पढ़नि। अड़े उस्ताद माउ पीउ जे बराबरि हूंदो आहे। हल बाबा हल, असांखे मीटिंग करण ॾे, असांजी तमामु अहम मीटिंग आहे। यार ॾिसो न, हिकिड़ो पगार घटि, वोट थियनि त बि असां ते ॿार, आदमशुमारी थिए त बि असां ते ॿार, इम्तिहान थिए त बि असां ते ॿार, मथां वरी अजाई तरक़ी त बि असां ते। यार हाणे धरणा हणा पवंदा ऐं पंहिंजा हक़ असुल खसे वठणा पवंदा। तंज़ीम जे सदर सां राब्तो करे स्कूल खे ताला लॻाए असुल इस्तिजाजी मुहिम शुरू करणी पवंदी। ॿुधो, पगार वधाइण वारे मुतालबे सां गॾु इहो मुतालबो बि हुजे त सियारे जूं मोकलूं गर्मीअ जे मोकलुनि जेतिरियूं करे गर्मीअ जूं मोकलूं घटि में घटि 3 खां 4 महीना कनि। यार मां त चवां थो स्कूल खुलनि ई साल में 1-2 महीना बस। तव्हां जहिड़नि ज़हनी मरीज़नि तालीम जे सॼे निज़ाम जा आंड्रा कढी छॾिया आहिनि। अड़े तव्हां जहिड़नि लोफरनि जे करे भलोड़ उस्ताद बि बदनाम पिया थियनि। अड़े दुनिया जे दरसगाहुनि मां शागिर्द इंजीनियर, साइंसदान ऐं डॉक्टर थी निकिरंदा आहिनि ऐं असांजे स्कूल मां हर साल लखनि जी तइदाद में ग़ुलाम ऐं कापी कंदड़नि जी खेप तयारु थी निकिरंदी आहे। रुगो तव्हां जहिड़नि नासूरनि जे करे अहिड़ी तबाही कई अथव जो ॿारनि खे त कापी करण बि नथी अचे। अड़े ॾिसी बि लिखी पढ़ी नथा सघनि। ओड़ा ये ॿार वॾा थी कहिड़ो साइंसदान, डॉक्टर ऐं इंजीनियर या डीसी थींदा जो हिननि खे लिखण ऐं पढ़ण अचे? बिल्कुलु, साइंसदान पैदा करण जी त तव्हां में सघ ई नाहे। डॉक्टर थियण लाइ बोर्ड मां सर्टिफिकेट पैसनि ते पिया मिलनि। इंजीनियर ऐं डीसी थींदा फ़क़ति अमीरनि, वज़ीरनि ऐं भोतारनि जा ॿार। उन लाइ खपनि पैसा, से आहिनि भोतारनि वटि ऐं उहे ख़रीद पिया कनि। तव्हां सियासी वागुन, तव्हांजे पढ़ाई ऐं हिन तइलीम जे निज़ाम हिन जदीद दौर में इहो समाज जोड़ियो आहे न। पोढ़ा हिन में जदीद दौर ऐं समाज जी वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? असां मोहन जे दड़े जी तहज़ीब सां ॻंढियल ऐं सिंधू माथिरे जा सुहिणा सिंधी आहियूं। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू बधेरा लखनि में ला सुहिणा माण्हू। अड़े तव्हां मोहन जे दड़े जे माण्हुनि जे पेर जे मट बनायो। 5000 साल पहिरियां बि उहे एतिरा तालीम याफ़्ता हूंदा हुआ जो ईजादू कंदा हुआ। मिस्र समेत सॼी दुनिया सां कामयाब कारोबार कंदा हुआ। अड़े तव्हां जे पढ़ायल ॿारनि मां कॾहिं कंहिं यूनिवर्सिटीअ मां निकिरी जोराबनि ठाहिण वारी मिशन ईजाद कई आहे कॾहिं? 5000 साल पहिरीं बि मोहन जे दड़े जी तहज़ीब जे माण्हुनि खे रहणी कहणी जो अहिड़ो ढंग हूंदो हो जो हिन जदीद दौर में बि संदन शहर मिसाली बणियल आहे। अड़े तव्हां जे तयारु कयल नसुलनि खे त बिजलीअ जा बिल अदा करण लाइ कतार में बीहण नथो अचे। मोहन जे दड़े सां था पाण खे मिलाइनि जाहिल कंहिं जाइ जा। ही जादू करे छा कंदा? मिसकीननि जे ॿारनि खे खपनि इहे पटे वालियूं चौकीदारियूं ऐं कमदारियूं। असुल सफ़ा का भली नौकरी वजे मिली वञनि त थींदा मास्तर या पुलिस में सिपाही ऐं हिननि नौकरियुनि लाइ हिननि खे खपे रुगो फुल पास जो सर्टिफिकेट। बाक़ी अॻिते कमु पाण पटींदा। पैगंबरी पेशे खे अची लॼायो अथव। अड़े नाराज़ न थी पोड़ा, हिननि खे बसि रुगो इंतख़ाबी निशान ॾे सुञाणप हुजणु घुरिजे, इहो ई हिन लाइ काफ़ी आहे। अड़े बाबा, ही ॿार वॾा थी वोटनि में फ़क़ति भोतार जे इंतख़ाबी निशान खे सुञाणे उन ते रुगो ठपाई त हणंदा न। हर 5 साल वोटनि जे वर्क ऐं जलसनि जुलूसनि में बिरयानी, मिठा शरबत ऐं दूध पती चांहियूं पियूं मिलंदनि, उहे बि मुफ़्त में। अञा छा खपे न? हिननि जो मुस्तक़बिल सफ़ा रोशन आहे।
हिन चरे पढ़ी ॻाल्हाए छा थियो आहे? जे थोरी बि गैरत हुजेव न त कंहिं किने पाणीअ जे तलाव में गोता खाई ॿुॾी मरो। तव्हां सभई उन्हनि ज़ालिमनि जे टोले वारी ज़बान पिया ॻाल्हायो जिन खे हिन धरतीअ ते सुधरियल मुआशिरे बदिरां वोटनि जी पर्चियुनि ते ठपा हणण वारी जाहिल क़ौम जा जथा घुर्जनि। कन खोले ॿुधी छॾ पोड़ा। असां उस्तादनि जी यूनियन ॾाढी मज़बूत अथई। जे असांजी तंज़ीम जे सदर खे तुंहिंजे हिन बदतमीज़ जी ख़बर पई न, असुल ॻोल्हे कोन लभंदे। सच चयो अथनि त जे कंहिं क़ौम जी पाड़ पटणी हुजे त उन जी तालीम तबाह कयो, उन क़ौम जी पाड़ पाण ई पटिजी वेंदी।